इलेक्शन कमीशन पीटीआई जे फहियल मेंबरनि खे नाहिल करार ॾियण वारो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया मेंबरनि पार्टी पॉलिसी जी भनकड़ी नाहे कई, नई पार्टी पॉलिसी खिलाफ़ वोट ॾिनो अथऊं। वकील जो चवणु आहे त फहियल मेंबर पीटीआई जो हिसो आहिनि। मथनि आर्टिकल 381 लागू नथो थिए। इलेक्शन कमीशन वकीलनि जा दलील ॿुधण बाद फहियल मेंबरनि खे नाहिल करार ॾियण वारो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। इलेक्शन कमीशन पीटीआई जे फहियल मेंबरनि खे नाअहल करार ॾियण वारो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो आहे। मेंबरनि पार्टी पॉलिसी जी भनकड़ी नाहे कई, नई पार्टी पॉलिसी खिलाफ़ वोट ॾिनो अथऊं। वकील जो चवणु आहे त फहियल मेंबरनि पीटीआई जो हिसो आहे। मथनि आर्टिकल 381A लागू नथो थिए। इलेक्शन कमीशन वकील जा दलील ॿुधण बाद फहियल मेंबरनि खे नाहिल करार ॾियण वारो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो।